नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग नून जे अॻवान एहसन इकबाल चयो आहे त हुकूमत चाहे थी त नवाज़ शरीफ लंडन में वापसी न अचे। खांगी चैनल सां ॻाल्हियूं कंदे एहसन इकबाल चयो त हुकूमत पहिरियां नवाज़ शरीफ वञण जी इजाज़त ॾिनी ऐं पोइ ड्रामो कयो। हिन चयो त वज़ीरनि खे सभिनी खां वधीक जल्दी नवाज़ शरीफ जो पासपोर्ट रद्द करण जी आहे। ही नथा चाहिनि त अॻूणो वज़ीर आज़म पंहिंजे मुल्क वापसि अचे। एहसन इकबाल चयो त नेब लंडन में केस हाराए वई आहे। नवाज़ शरीफ जे असासन जी जांच पड़ताल दौरान 4 अरब रुपया ॿधी विया। हिन जो चवणु हो त एतिरी मालियत जा फ्लैट बि नाहिनि जेतिरा पैसा ख़र्च कया विया आहिनि। यादि रहे त घरू वज़ीर शेख रशीद अहमद चयो हो त 16 फरवरी ते अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जो पासपोर्ट रद्द करे रहिया आहियूं। जॾहिं त घरू सलाहकार शहजाद अकबर बि चयो आहे त नवाज़ शरीफ जे पासपोर्ट जो मुदो फरवरी जे ॿिए हफ़्ते में ख़त्म थी रहियो आहे ऐं उनखे रिन्यू करण जे लाइ नवाज़ शरीफ खे पाण दरख़्वास्त ॾियणी पवंदी। हिन चयो त नवाज़ शरीफ जी दरख़्वास्त खां पोइ ई हुकूमत फ़ैसिलो कंदी, पर इम्कान आहे त नवाज़ शरीफ पासपोर्ट ठाराए कंहिं ॿिए मुल्क वञी सघे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।